अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मरकज़ी अगवान हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जे बानीकार गुल मोहम्मद रिंद इंसाफ हाउस सकरन ते तालीम खाते जे रिटायर्ड ऑफिसर गुलाम हैदर सोलंकी के सहाफ़त ज्वाइन करण ते खेस ॾिनल आजियाणे में चयो त कोशिश हूंदी आहे त समाज जे लिकल हाकारी किरदारनि इदारनि ऐं तंज़ीमुनि जे कारकर्दगी के साम्हूं आणे संदन हौसला अफ़ज़ाई कई वञे, जेको सिलसिलो असां गुज़िरियल 15 सालनि खां जारी रखंदा अचूं। हुन चयो त रिटायर थियण खां पोइ ज़िंदगी गुज़ारण जा पासा अलॻि हूंदा आहिनि ऐं माण्हू सोचण ते मजबूर हूंदो आहे। मां पाण वफ़ाक़ी सेक्रेटरी जे उहिदे ते 22 ग्रेड तां रिटायर थियसि, जंहिं बाद मूं समाजी पासनि खे अहमियत ॾिनी ऐं हाजी गुलाम नबी रिंद डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां तंज़ीम जो सोचियो, जंहिंजो बुनियाद ड्यूटी दौरान ई रखी छॾियो हो। हुन वधीक चयो त सहाफ़त जे प्लेटफॉर्म तां बि बेहतर ख़िदमत करे सघिजे थी। मां सम्झां थो त गुलाम हैदर सोलंकी रिटायर थियण खां पोइ सहाफ़त वारो पासो इख्तियार करणु संदसि बहितरीन फ़ैसिलो आहे ऐं संदसि उन फ़ैसिले खे बि साराइजे त हुन सकरण सहाफ़ी सथ में शमूलियत जो ऐलान कयो आहे। गुलाम हैदर सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त कननि सां ॿुधंदा हुआसीं त हमदर्द हाउस सकरण मां मोहबतनि ऐं इज़तनि जी वंड थिए थी। अॼु पाण खे मिलियल इज़त खां पोइ पक थी आहे त गुल मोहम्मद रिंद ऐं संदसि टीम बुनियादी कमु करे रही आहे। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि त मां संदसि कीअं शुक्रियो अदा कयां। उन खां अॻु हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जे चेयरमैन काज़ी जावेद सनाई आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो। आजियाणे में गुलाम हैदर सोलंकी खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते रज़ा मोहन सियाल, राजकुमार ओद, अली अकबर मला, अब्दुल गनी मंगसी, अमीर गुल रिंद, इकबाल रिंद, राशिद खेड़ो, कामिल रिंद, धनी बख्श मंगसी, गुलाम मुस्तफ़ा जलालानी, साहिब खान नूनारी समेत ॿिया पिणु मौजूद हुआ।